और हम ये तो बता रहे हैं कि जिस हुकूमत के आप वफाकी वजीर हैं, उस हुकूमत ने जितनी आपको सिक्योरिटी दी हुई है उससे ज्यादा की सिक्योरिटी हमने आपको दी हुई है। वरना आप प्रूव करें कि आपके पास 10-10 सिपाही जो हैं वो आपको इस्लामाबाद में मिले हुए फेडरल मिनिस्टर्स को, तो यहाँ पे आप 10-10 और 13-13 सिपाही अपने साथ लेकर चल रहे हैं, गनमैन साथ लेकर चल रहे हैं। तो हम भी आपको प्रूव कर देते हैं। तो जिन जिन की इंटाइटलमेंट है उनको वो चीज़ मिली हुई है, जिन जिन की इंटाइटलमेंट नहीं है तो उसके लिए वो दरख्वास्त दें हुकूमत को कि जी हमें कोई इशू है या हमें कोई शौक है, तो फिर वो अलग बात है। बाकी उसके बगैर जो है खाली टीवी पे प्रोपेगेंडा करने से और टीवी पे जो है मन घड़त प्रोपेगेंडा करने से इस तरीके के मसाइल का हल नहीं होता। आपको इस वक्त उन गरीब, उन लवाकिन के साथ कंधे से कंधा मिला के चलना था। सिंध हुकूमत सिक्योरिटी वापस वठण वारो MQM जो इल्ज़ाम रद्द करे छॾियो। MQM अॻवाननि जी का सिक्योरिटी वापस न वरिती वई आहे। सूबाई घरू वज़ीर चयो त MQM जे वज़ीरनि खां सिक्योरिटी वापस न वरिती वई आहे। MQM सिक्योरिटी वापस वठण जे टूल खे प्रोपेगेंडा जे तौर ते वठी रही आहे। मुस्तफ़ा कमाल ऐं ख़ालिद मक़बूल इस्लामाबाद में आहिनि। छा हू सिक्योरिटी इस्लामाबाद वठी वेंदा? सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी प्रेस कॉन्फ्रेंस। सदस्य चवण आहे त ख़ालिद मक़बूल खे 10 सिपाही ॾिना आहिनि। मुस्तफ़ा कमाल खे उनखां वधीक सिपाही मिलियल आहिनि। ही पंहिंजनि मुर्दा ऐं दफ़न थियल सियासत खे ज़िंदा करणु चाहिनि था। गुल प्लाज़ा साने में माण्हू पंहिंजनि जी तलाशी करे रहिया हुआ ऐं ही सियासत करे रहिया हुआ। सिंध हुकूमत पहिरें ॾींहं खां वापारियुनि सां गॾु आहे। गुल प्लाज़ा साने जे मुतासिरनि खे कॾहिं बि अकेलो न छॾींदी। इनकम टैक्स जो सेक्शन 4B बहाल सुपर टैक्स केस ॿुधण जोॻो हुजण ते एतिराज़ रद्द। वफ़ाक़ी आईनी अदालत सुपर टैक्स केस जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले तहत इनकम टैक्स ऑर्डिनेंस जे सेक्शन 4B 2015 खां बरक़रार रखी वेंदी। पार्लियामेंट कानून साज़ी ज़रिए लेवल टैक्स लागू करण जे मिजाज़ आहे। सेनेट जी घरू वज़ारत बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास। संगराद में अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी के केस ते बहस। IG सिंध जावेद आलम ओढ़े पारा कमेटी के प्रिया कुमारी केस बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। IG सिंध मूजिब प्रिया कुमारी के 19 अगस्त 2021 ते सखर के इलाइक़े में अगवा किया वियो हो। हींअर ताईं लाॾाऊ कबीलनि समेत 1000 खां वधीक माण्हुनि खां जांच कई वई आहे। जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल करे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए नींगरी जूं तस्वीरूं तैयार करे मुख़्तलिफ़ इदारनि खे मुहैया कयूं वियूं आहिनि। नींगरी जी बाज़ाबी लाइ पंजाब पुलिस ऐं FIA खां सहकार वरितो पियो वञे। ख़दशो आहे त अगवा कंदड़नि नींगरी खे कचे जे धाड़े लाइ हवाले कयो हुजे। मामले ते संजीदगी सां कमु जारी आहे ऐं उमीद त जल्द कामयाबी हासिल थींदी। सिंध काबीना गुल प्लाज़ा सानिया के मुतासिरन के मुआवजो ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी। मुतासिर दुकानदारन के 1-1 करोड़ रुपया बिना व्याज कर्ज फराहम करण जी मंजूरी ॾिनी वई। गुल प्लाज़ा के मुतासिर दुकानदारन के 5 लाख रुपया घरेलू और यूटिलिटी खर्च ॾियण जो भी फैसलो सूबाई वज़ीरन शर्जील इनाम मेमर नासिर हुसैन शाह सईद कनी ऐं ज़िया हसन लंझार ते बदल सब कमेटी कायम करे छॾी। सिंध काबीना के फैसले मूजिब सब कमेटी कमिश्नर कराची की सरबराही में कायम जांच कमेटी की रिपोर्ट जो तफ़सीली जायज़ो वठंदी। कमिश्नर की रिपोर्ट की रोशनी में वधीक कार्रवाई और मुस्तक़बिल के लाए अमल बाबत फैसला कया वेंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुल प्लाज़ा सानिया सिंध हुकूमत समेत समूरे सूबे के शदीद ॾुख ऐं सदमो पहुचायो आहे। पीपल्स पार्टी की हुकूमत गुल प्लाज़ा के मुतासिरन सां गॾु बीठल आहे ऐं सिंध हुकूमत मुतासिर खानदाननि खे हर सूरत में बहाल कंदी। गुल प्लाज़ा साहने वारी हंध नादरा वैन पहुची वही। मुतासिरन की डेटा वरती पी वने। DC ॾखण मूजिब नादरा टीम के मुतासिरन की सहूलत लाइ घुरायो वियो आहे। गुल प्लाज़ा साने जी हिक वधीक लाश की DNA नतीजो अची वियो। बाहे वाक़े में फोत थियल माण्हुनि जो अंग वधी 74 थी वियो। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवण आहे त बाहे वाक़े में फोत थियलनि में अहिड़ा माण्हू शामिल आहिनि जिन जी का बि डेटा मौजूद न आहे। सिंध फॉरेंसिक DNA लैब में एक लिहाकारी DNA नतीजो मिलियो आहे।
मिलंदड़ डीएनए जो को बि रेफरेंस सैंपल जमा नाहे करायो वियो। कंहिं बि वारिस जो डीएनए सैंपल न मिलण सबबि सुञाणप जो अमल वधीक ॾुखियो थी वियो आहे। गुल प्लाज़ा में सर्च ऐं रेस्क्यू ऑपरेशन मुकमल थियण बैदि इमारत खे लोह जी शटरिंग हणी महफ़ूज़ कयो वियो। इख़्तियारियुनि मूजिबि मुतासिर कुटुंब जा वारिस ऐं दुकानदार अंदरि वञणु चाहिनि त खेनि महफ़ूज़ तरीक़े सां न्यो वेंदो। पाकिस्तान में बिजली ऐं गैस जे सब्सिडी के बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सां गॾियो पियो वञे। आलमी बैंक ॾखण एशिया में तरक्की जे मौज़ू ते रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में पाकिस्तान में टैक्स सिस्टम खे बहितर बणाइण ऐं टैक्स बेस वधाइण ते ज़ोर ॾिनो वियो। आमदनी वधाइण लाइ गदलाण घटाइण जी बि तजवीज़। रिपोर्ट में चयो वियो आहे त ॾखण एशिया में जड़ जो पानी तेज़ी सां ख़त्म थी रहियो आहे। पाकिस्तान दुनिया में पानी जे सभ खां वधीक खोट वारनि मुल्कनि में शामिल आहे। ख़राब आबाशी निज़ाम ऐं बेअसर ज़रई तरीक़नि जे करे पानी ज़ाया थी रहियो आहे। सब्सिडी सुधारण सां ग़लत विर्छ, माली नुक़सान, गर्दशी कर्ज़ ऐं ॿारनि जी सब्सिडी खे समाजी तहफ़ुज़ जे प्रोग्रामनि ते ख़र्च करे सघे थो। वज़ीर आज़म बि गैर क़ानूनी हुकुम ॾे त सरकारी मुलाज़िम वञण जा पाबंद न आहिनि। OGDCL में गैर क़ानूनी भर्तियुनि जे केस जी ॿुधणी सुप्रीम कोर्ट जे जस्टिस हाशिम काकड़ जा रिमार्क्स। अदालत पारां वकीलनि खे केस जी तयारी जी हिदायत। ॿुधणी दौरान नेब जे वकील चयो त अॻूणे वज़ीर अनवर सैफुल्लाह OGDCL जे चेयरमैन खे मुक़ररी जा ख़त मोकिलण जो चयो हो। भर्ती जो अमल इश्तिहार ज़रिए थियणु घुरिजे। हा, जस्टिस हाशिम काकड़ दिमाग़ ॾिना त बादशाह त नाहे, बस ऑर्डर करे छॾियो। हर सरकारी इदारे में ओवर स्टाफ भर्तियूं आहिनि। जस्टिस सलाउद्दीन पंवर चयो त अवाम वज़ीरनि खां नौकरियूं त घुरनि था। नेब जे वकील वधीक चयो त OGDCL में ओवर स्टाफ भर्तियूं कयूं वियूं आहिनि ऐं वज़ीर जी प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर लिखियो हो त नौकरियुनि लाइ पार्लियामेंट जो दबाव हो। सिंध काबीना पारा वाटर फिल्ट्रेशन प्लांट लगाइण लाइ ॿिए खाते जे 100 एकड़ ज़मीन हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे ॾियण जी मंज़ूरी। मकानी खातो ॿिए खाते खे वणकारी लाइ 100 एकड़ मुतबादिल ज़मीन फ़राहम कंदो। वॾे वज़ीर मुराद शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। काबीना सिंध रिन्यूएबल एनर्जी कंपनी के बंद करण जी भी मंजूरी ॾेई छॾी। इजलास में आगाही ॾिनी वई त डिप्टी कमिश्नर हैदराबाद शहर में पानी खोट ख़त्म करण लाइ देह बेलो मियाणो में 6 MGD वाटर फिल्ट्रेशन प्लांट लगाइण लाइ 400 एकड़ ज़मीन फ़राहम करण जी दरख़्वास्त कई आहे। इजलास में वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध जे गवर्निंग बॉडी जे नए सिर जोड़ जग करण जी भी मंजूरी। समाजी भलाई ऐं एंटी नार्कोटिक्स फोर्स विच में मुआहदे में 2 सालनि जी वाह। सिंध एजुकेशन बोर्ड मां कमर हुसैन शाह जी इस्तीफ़ा जी भी मंजूरी ॾिनी वई। जेकॾहिं ओवरसीज़ पाकिस्तानी कंहिं बि क़िस्म जे कब्ज़े बाबति शिकायत दाख़िल कराईंदा त डिप्टी कमिश्नर इस्लामाबाद 7 ॾींहनि अंदरि उन ते फ़ैसिलो करण जो पाबंद हूंदो। सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स ते पंहिंजे बयान में घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त ओवरसीज़ पाकिस्तानी जी मिल्कियत जे हक़नि जो मुकमल तहफ़ुज़ कयो वेंदो ऐं कंहिंखे बि संदन मिल्कियत ते कब्ज़ो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इस्लामाबाद कैपिटल टेरिटरी में ओवरसीज़ पाकिस्तानी जी सीड़पकारी सारा जोगी ऐं क़ाबिल क़दर आहे। हुकूमत सीड़पकारनि खे महफ़ूज़ ऐं सीड़पकार दोस्त माहौल फ़राहम कंदी। चादर को सर पे ओढ़े, ये कौन सबको बचा रहे हैं, जो सीना ताने कदम बढ़ाते
सबको बचा रहे हैं। ISPR पाक फौज जे कुर्बानी के खराज पेश करण लाइ गीत जारी करे छॾियो। गीत सख़्त मौसमी हालतुनि, बर्फ़ानी तूफ़ाननि ऐं थधि में ॾुखियुनि हालतुनि में मुल्क जे सरहदुनि जे हिफ़ाज़त ऐं क़ौम जे ख़िदमत में मसरूफ़ पाकिस्तान हथियारबंद फ़ौजुनि जे अज़म, हिम्मत ऐं बेमिसाल फ़र्ज़ शनासी खे ज़ाहिर करे थो। पाकिस्तानी फ़ौज हमेशह साबित कयो आहे त उहा हर मुआज़ ते क़ौम जे उमीदुनि ते पूरो लहे थी। भारत जे सिंतास मुआहिदे जी हिक तरफ़ी मुअत्तली आलमी कानून जी वाज़े भञकड़ी आहे। भारत जो हिक तरफ़ी क़दम ख़िते में अमन ऐं सलामती खे नुक़सान पहुचाए पियो। ॾखण एशिया में अदम इस्तेहकाम जो मुख्य सबब कश्मीर ते भारत जो गैर क़ानूनी कब्ज़ो आहे। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिख़ार जो सलामती काउंसिल में अमन, इंसाफ़ ऐं घण रुख़ी निज़ाम ते बहस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त हिक तरफ़े क़दमनि खे मामूल ते आणण जूं कोशिशूं इज्तिमाही सलामती खे कमज़ोर कनि थियूं। कश्मीरियुनि खे ख़ुद इरादियत जे हक़ खां महरूम करणु इंसानी हक़ जी संगीन भञकड़ी आहे। भारत कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे वालारियल कश्मीर में जटादार अमन खे ख़तरे में विझी रहियो आहे। पाकिस्तान पाणी ऐं ॿियनि कुदरती वसीलनि खे हथियार तौरु इस्तेमाल करण जी तस्वुर खे रद्द करे थो। सतावीह जनवरी वालारल कश्मीर जे तारीख़ में भारतीय रियासती ज़ुल्म जो अजान भले 27 जनवरी 1994 ते भारतीय काबिज़ फ़ौज कपवाड़ा में पुरअमन ऐं गैर हथियारबंद शहरनि ते बिना जवाज़ फायरिंग कई। भारतीय फ़ौज जी फायरिंग में 27 माण्हू शहीद ऐं दर्जने ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद हासिल करण लाइ रोकथाम करण खां रोकियो वियो ऐं मदद लाइ ईंदड़ गैर हथियारबंद शहरनि ते बि फायरिंग कई वई। भारत जे कब्ज़े हेठि कश्मीर जा मुतासिर ख़ानदान अॼु बि इंसाफ़ जे ओसीड़े में। ढाबे जी लॻी नेवल कॉलोनी में टैक्सी ड्राइवर क़तुल मोहम्मद अनीस खे गोलियुनि जो खाज बणाए वियो। मक़तूल जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले। डहर की जे जफर बाजार में घर मां सखरवासी खांगी बैंक के मैनेजर जो लाश हथ। पुलिस मूजिब इज़हार शाह मसवाड़ के घर में रहंदो हो। बैंक न पहुंचण ते अमलो घर पहुतो त मैनेजर जो लाश पियो। वाक़े की जांच कई पई वञे। उमरकोट में गलो कपे क़तल थियल नौजवान इस्माइल समीदो के क़तल जी शक में एक ॼणो गिरफ्तार। पुलिस हैदराबाद के सदर वाले इलाके में कार्रवाई करे मक़तूल के वेझे माइट अलहदाद समेजो के गिरफ्तार करे वरितो। पुलिस वारसनि जे शक ऐं CCTV जी फुटेज जी मदद सां जांच शुरू करे छॾी। ॿ रातियूं अॻु नौजवान इस्माइल समेजो खे गलो कपे बेदर्दी सां क़तल कयो वियो हो। कराची के यूसुफ कोट बस टर्मिनल वाले इलाके में रेंजर्स की कार्रवाई। वडे मिकदार में गैर कानूनी सामान हथ। रेंजर सर्जमान मूजब स्मगल थियल नान कसम लूण टाफियूं ड्रिप्स थाव ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। हथ थियल नान कसम शयूं गोदामनि में लिकायूं हुयूं जिन जी मालियत करोड़े रुपया आहे।